अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फ़िल अर्ज़ि हलालन तय्यिबन वला तत्तबिऊ खुतुवातिश्शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल-फ़हशाइ वअन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो बयानु फरमायो हो जेके पाण बि ग़लति राह ते हलनि था, ॿियनि खे बि उन ई ग़लति राह जो ॾस ॾेई करे पंहिंजे माताहत माण्हुनि खे उन ते पाबंद बनाइनि। पोइ उहे क़यामत जे ॾींहुं पाण बि परेशान हूंदा ऐं जंहिंखे ख़राबु कयूं उहे बि परेशान हूंदा ऐं हिक ॿिए खां बेज़ार बि थींदा ऐं उन वक़्तु हसरत अफ़सोस कंदा, पर अफ़सोस उहो कमु कोन ईंदो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त हिते दुनिया जी हयातीअ में हर हिकु माण्हू अखि पटे त मां काॾे पियो वञा, मुंहिंजी ज़िंदगी नाफ़रमानीअ में पई गुज़रे या ताबेदारीअ में पई गुज़रे, पंहिंजे ज़िंदगीअ ते गहरी नज़र रखे। पोइ इन इहा निस्बत त अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि जे अंदरि पूरी काइनात जे इंसाननि सां मुख़ातब थी करे फ़रमायो आहे, ए इंसानो या अय्युहन्नास, ए इंसानो। इन में सभु माण्हू अची विया, कहिड़ी बि क़ौम जा हुजनि, कहिड़े बि मुल्क जा हुजनि, कहिड़ी बि ॿोलीअ जा हुजनि, कहिड़े बि रंग ऐं नस्ल जा हुजनि, या अय्युहन्नास, ए इंसानो, सभु जो सभु इंसान अची विया। फरमाई कुलू मिम्मा फ़िल अर्ज़ि हलालन तय्यिबा, खाओ हर उहा शइ जेका असां तव्हांखे हलाल पाक बनाए ॾिनी आहे। ॿ सिफ़तूं, हलाल बि पाक बि, इन्हनि ॿिनि सिफ़तुनि सां जेका बि शइ हुजे असांजे तरफ़ खां तव्हांखे मिलियल खाओ, हलाल ऐं पाक। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पाक हूंदियूं आहिनि, हलाल कोन हूंदियूं आहिनि। मिसाल तौर ते इंसान पाक आहे, इंसान पाक आहे पर कुई कोन खाइबो आहे। पाक ज़रूरु आहे, वजूद हिन जो पाक आहे पर हलाल कोन्हे, कुई कोन खाइबो। जे हुजे हा त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे कुई छॾे हा, पर अलाह ताला कुसणु कोन ॾिनो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त इंसान जे सदके में जानवर हलाल कुटा वेंदा, इंसान कोन कयो। ऐं कुझु शयूं वरी अहिड़ियूं आहिनि जेके हलाल पाक बि आहिनि, हलाल बि न आहिनि, ऐं वरी कुझु हलाल बि आहिनि पाक बि न आहिनि। मिसाल तौर ते पाणी पाक आहे, खाधो पाक आहे, हलाल बि आहे, थोरी ज़री का गंद जी पइजी वञे, खूह सॼो पाणीअ जो या टांकी सॼी पाणीअ जी, हुन में हिकिड़ो कतिरो पेशाब जो पइजी वञे त हराम थी वई, हराम बि थी वई, पलीत बि थी वई। ॿई सिफ़तूं त कुझु शयूं हलाल हूंदियूं पाक न हूंदियूं, कुझु शयूं पाक हूंदियूं हलाल न हूंदियूं। अञा हुन ते मां ॿियो मिसाल ॾियां, असां जेका मानी खाऊं था, जेको अन्न अनाज खाऊं था, इहो पंहिंजो ऐं पंहिंजी महिनत सां पंहिंजे 5 रुपयनि हलाल क़ीमत अदा करे खाइण सां इहो हलाल आहे। बिना इजाज़त जे ॾाढो करे फुरे कंहिंखां खाइजे त इहा साॻी शइ हराम आहे। हलाल बि आहे पाक बि आहे, पर बिना इजाज़त जे ॾाढो करे परायो हिसो परायो फॿाए करे खाए थो, इहा साॻी हलाल ऐं पाक बि हिन जे लाइ हराम आहे। अल्लाह तबारक व तआला लफ़्ज़ थोरा बयानु कया पर कानून वॾो बयानु फरमाई ए इंसान हो, हलाल पाक शयूं खाओ। हाणे हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो? क़ुरान पाक जूं आयतूं
कंहिं न कंहिं सबबु कंहिं न कंहिं मुंझल मुश्किल मसइले खे हल करण वक़्तु नाज़िल थींदियूं। तॾहिं त क़ुर पाक खे 23 साल लॻा नाज़िल थियण में। जॾहिं बि दुनिया में को मसाइलो पैदा थींदो, का मुश्किल हालत पेश थींदी, अल्लाह तबारक व तआला उन मुश्किल खे टालण जे लाइ, हल करण जे लाइ का न का आयत नाज़िल फरमाईंदो। हाणे हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो? उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त पुराणे ज़माने में अरब क़ौम जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा बुत परस्त मुशरिक क़िस्म जा माण्हू हुया। इब्तिदा इस्लाम में, जाहिलियत जे दौर में, इस्लाम खां पहिरियां, हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे नुबूवत खां पहिरियां, क़ुर पाक जे नाज़िल थियण खां बि पहिरियां, उन्हनि में रस्म हुई बुत परस्तनि में त उठ ॾाचूं इहे पंहिंजे बुतनि जे नाले ते कंदा। पोइ उन्हनि खे कोई खाइणु या उन्हनि जो वापारु करणु, खपाइणु, या उन्हनि खे उन्हनि जो खीर वीर पीअणु, या उनखे पंहिंजे फसल मां धकवणी कढी छॾणु हराम सम्झंदा। जेका पंहिंजे बुत जे नाले ते कयूं, न उनखे खपाईंदा, न उनखे कुहंदा, न उनजो खीर पीअंदा। अरे बाबा, हलाल जानवर आहे, इहे साॻा ई घर में बीठा अथव, खपायो बि था, पीओ बि था, खाओ बि था, को बि था। चवंदा हाणे असांजो इन जे मथां नालो रखिजी वियो न फलाणे बुत जो, हाणे असांजे मथां हराम आहे। त बिल्कुलु उहा साॻी रस्म अॼु ताईं मुंतक़िल थींदी अचे थी अहिड़े कचे ज़हन रखण वारनि माण्हुनि ताईं। जीअं अॼु बि कराचीअ में बि ऐं सखर में बि जीए शाह जा गाबा घुमंदा वठंदा आहिनि, रोडनि ऐं रस्तनि ते कचिरे जे ढेर ते वठंदा आहिनि, चढ़ंदा विच बाज़ार में बि। पुछिबो आहे त भाउ कंहिंजा आहिनि? त जीए शाह जा। अरे दुकान ते चढ़ियो थो अचे, पेशाब थो करे वञे, छेणूं थो लाहे वञे, अकल ॾिस वाड़े वाह, हथु हणांसि मुंहिंजी हर हली वञे। इन्हनि खे हथु हणणु, इन्हनि खे तड़ियणु, दुकान ते जेकॾहिं चढ़ी अचे, खड़ जे कटे मां चप हणी वातो हणी करे चको खणी वञे न, भले खणी वञे, मुंहिंजी बरकत पवंदी, हथु हणांसि मुंहिंजी हर हली वञे। माना इहो अक़ीदो आहे त इहे शयूं जेके इन पीर या इन बुज़ुर्ग या इन बुत या इन साहिब जे नाले ते थी वियूं, हाणे उहे हराम, न उन्हनि खे कोई सघिबो, न उन्हनि खे खपाए सघिबो, न उन्हनि खे वरी उन्हनि जो खीर वीर पी सघिबो। त पोइ अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि खे नाज़िल फरमाए उन ख़दशे खे ख़तमु फरमायो, ए इंसानो, हर उहा शइ जेका हलाल पाक आहे उनखे खाओ। असां हलाल कया इहे जानवर, पाक आहिनि तव्हांजे लाइ, धोई पोई साफ़ सुथरा करे खाओ। पर तव्हां पंहिंजे तरफ़ खां असां जिन खे हलाल कयो आहे उनखे हराम न कयो। असां हलाल कयो आहे, तव्हां उनखे खाओ पीओ, तव्हांजे नाले रखण सां हराम न थींदो। हा, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हलाल बि आहिनि, पाक बि आहिनि, उन ते ग़ैर जो नालो ॾींदव त हराम थी वेंदियूं। जीअं ईंदड़ टिनि आयतुनि खां पोइ वरी अल्लाह तबारक व तआला उन इहा वज़ाहत खे बयानु फरमाए थो त कुझु जानवर हलाल अहिड़ा आहिनि जेके ग़ैर जे नाले ते कोई बि आहिनि, ग़ैर जे नाले ते बास बास बि आहे, उहे बि हराम थी वेंदा आहिनि। उन्हनि जी वज़ाहत अॻिते ईंदी। फ़िलहालु हिते अल्लाह तबारक व तआला वज़ाहत कंदे मुख़्तसिर अल्फाज़नि में गोया खे ईअं फरमायो, हे इंसानो, हर उहा शइ जेका असां तव्हांखे ज़मीन मां पैदा करे ॾिनी आहे, हलाल पाक खाओ। बसि सिफ़तूं रुॻो हुजनि, हलाल बि हुजे, पाक बि हुजे। हलाल हुजे पर होॾां पलीत हुजे, पोइ कतिरो किरी पएसि त बि न आहे खाइणी, छो त हलाल जे मुक़ाबले में हराम। हराम खाइण सां इंसान जे वजूद में नाफ़रमानी जा असरात वधंदा आहिनि, ज़िद्दियत वधंदी आहे, नाफ़रमानी वधंदी आहे, ऐं शैतानी सिफ़तूं इंसान जे वजूद में पैदा थींदियूं आहिनि। ऐं वरी हलाल खाइण सां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत वारा अमल आसान लॻंदा आहिनि, ताबेदार थींदो वेंदो आहे, शरीफ़ थींदो वेंदो आहे, इज़त आबरूअ जो लिहाज़ रखंदो, पंहिंजनि जो, पंहिंजे अबे अम्मा जो, वॾे नंढे जो लिहाज़ रखंदो। इहो हलाल खाइण जी बरकत आहे। हराम जो नतीजो इहो आहे त आहिस्ते आहिस्ते शैतान जे चंबे में अहिड़ो फासिजी वेंदो जो शैतान हिन खे ॾिसी करे हथ ॿधी करे वेही रहंदो। जीअं कंहिं माण्हू आहे लिखियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मनसूब कंदे त ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे शैतान खे ॾिठो, आराम सां ई हथ उभा कयूं, हिकिड़े भित खे टेकण वेठो। ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पैगंबर हो, ॾिसी करे सुञाणे वियुसि, निबागा तूं त सॼो ॾींहुं माण्हुनि खे ख़राबु करण जे पोयां लॻो पियो हूंदो आहे न, अॼु वरी हथ ॿधियूं आराम सां वेठो आहे, तुंहिंजी ड्यूटी ख़तमु थी वई छा? शैतान चयोसि, माण्हू पाण ई शैतानीअ वारा कम करे करे शैतान थी विया आहिनि, हाणे मूंखे शैतानी करण जी ज़रूरत ई कान्हे, मां चुप करे वेठो आहियां, पाण ई उहे कम कनि था। त जॾहिं माण्हू हराम खाईंदो आहे त इंसान जे अंदरि उहे सिफ़तूं पैदा थींदियूं आहिनि
शैतानी, नाफ़रमानी, बद अखलाक़ी, बद किरदारी, फ़हाशी, तॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान खे ख़बरदार कंदे फ़रमायो वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, हे इंसानो पाक हलाल शयूं खाओ जेके जेके असां तव्हांखे ॾिनियूं आहिनि, पर शैतान जे विखुनि ते न हलिजो, क़दम ब क़दम शैतान जे चवण ते न हलिजो। छो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो पधिरो दुश्मन आहे। तव्हांजे अबे आदम खे कोन छॾियईं, उनखे जन्नत जे अंदरि भुलाए विधईं, उनखां वेसर कराए विधईं, उनखे जन्नत मां ख़ुरूज मिलियो। अल्लाह तबारक व तआला जूं हिकमतूं हज़ार भेरा हूंदियूं, पर सबब इहा शइ बणी। ऐं या बनी आदम ला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां अल्लाह तबारक व तआला आदम जे औलाद खे मुख़ातब कयो आहे। ए आदम जा पुटड़ा, ए आदम जी औलाद, शैतान हरामी अथई, उनजे चवण ते न लॻिजां, होशियारी कजां। हिते बि अल्लाह ताला फ़रमायो त शैतान जे विखुनि ते न हलो। ख़ुतवात हिकिड़ी हूंदी आहे हद, जीअं कॾहिं कॾहिं न नंढे हूंदे, हाणे बि ईअं आहे, नंढे हूंदे ॿार रांदि खेॾंदा हुआ न त पोइ हिकिड़ो लीको कढंदा हुआ, हीअं हेॾां तुंहिंजी हद, हेॾे मुंहिंजी हद, हाणे हिन खां हेॾे टपी आहे न पोइ पादर रांदि कंदे। अॼु प्लाटिंग वग़ैरह थिए थी त उते बि ईअं आहे, संदो आहे, ज़मीन आहे उते बि बनो आहे, संदो आहे, अब हितो जो हद आहे, हितो जो हिसो आहे, हितो जो हिसे खां अॻिते वधंदे त मार या पोइ जहिड़ो। त अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो असां बि तव्हांखे हदूं कढी ॾिनियूं आहिनि, हिन पासे वेंदव उहे शैतानी चाल आहे, हिन पासे हलंदव त इहा रब जी रहमानी चाल आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जाॾे हलो, पर चिटो कंदे फ़रमाईं शैतान जे विखुनि ते हुनजे चवण ते न हलिजो, छो त शैतान तव्हांजो पधिरो दुश्मन आहे। साईं भला थोरो वाज़े कयो, शैतान असांखे ख़राबु कीअं कंदो, कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां, कहिड़नि कहिड़नि कमनि सां असांखे रुसवा कंदो, ख़राबु कंदो, थोरो उनखे वाज़े कयो त पोइ बचणु आसानु थींदो। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल फ़हशा, इहो बुराईअ ऐं बुछड़ाईअ जो विसविसो विझंदो आहे दिमाग़ में। शैतान जो कमु ई इहो आहे, शैतान जो कमु ई इहो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला सूरत हिज्र 14 सिपारो अल्लाह तबारक व तआला उते चिटो कंदे बयानु फ़रमायो आहे त शैतान खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला जन्नत मां धिकारे कढियो हो, आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कयो हुयईं तॾहिं, त पोइ उन वक़्तु शैतान खां अल्लाह तबारक व तआला पुछो छाजे करे तो सजदो कोन कयो आदम खे? चई त ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, दलील ॾिनई, अकुल हलायईं, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, बाहि जी फज़ीलत मिटीअ खां मथे आहे। शैतान जवाबु थो ॾिए आदम खे सजदे न करण जो, त मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे मिटीअ मां, बाहि जी फज़ीलत मिटीअ खां मथे आहे। अड़े कीअं मथे आहे? चई बाहि खे ऊंदहि में ॿार त बि रोशनी कंदी, ऐं मिटीअ खे रोशनीअ में बि कुक भरे करे उछला त ॿुधो फुकंदी, ऊंदहि कंदी। बाहि खे हेठि खॾे में ॿार त बि मथे उॾामंदी, भितर वॾो खणी करे ज़ोर सां उछलाए त बि मोटी अची हेठि किरंदो। ऐं बाहि रोशनीअ जो सबबु आहे, मिटी धूड़ बेइज़तीअ जो सबबु आहे। रोशनी इज़त आहे, धूड़ मिटी मुंहं में लॻी पई त बेइज़ती आहे। रोशनी बि इज़त बि बाहि में आहे, फज़ीलत बि बाहि में आहे। मिटीअ में कहिड़ी इज़त ऐं फज़ीलत आहे? मिटीअ खे मां सजदो छो कयां? मुंहिंजी हैसियत मिटीअ खां मथे आहे, मां बाहि जी पैदाइश आहे, उहा मिटीअ जी पैदाइश आहे, मां सजदो छो कयां? अकुल हलायईं। अल्लाह तबारक व तआला लानती बनाए छॾियुसि, व इन अलैका लानती इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं तुंहिंजे मथां लानत हूंदी। पोइ क़ाल रब्बि बिमा अग़वैतनी लउज़य्यिनन्ना लहुम फ़िल अर्ज़ि व लउग़वियन्नहुम अजमईन। अल्लाह तबारक व तआला खां मोहलत घुरई, मुंहिंजा रब मूंखे थोरी मोहलत ॾे। अल्लाह ताला फ़रमायो छाजी मोहलत? चई हिन आदम जे करे मूंखे तो लानती बनायो आहे, मूंखे थोरी मोहलत ॾे, मां बि पंहिंजो कमु कयां। आदम मुंहिंजे ख़िलाफ़ु कमु कंदो, नेक बनाईंदो पंहिंजी औलाद खे, मां आदम जी औलाद ते पंहिंजो कमु कंदुसि, महिनत कंदुसि, हुनखे ख़राबु कंदुसि। छा कंदे तूं? चई त मां हर चौंक चौराहे ते वेही करे आदम जी औलाद खे ख़राबु कंदुसि, नाकाम कंदुसि, बेकार बनाईंदुसि, बुरो ऐं बुछड़ो बनाईंदुसि, मूंखे मोकल ॾे। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो ठीकु आहे, तोखे मोहलत ॾिनीसीं, तो घुरी आहे, तोखे मोहलत ॾिनीसीं। रिवायत अंदरि ईंदो आहे त 3 शयूं घुरियईं, हिकु त आदम जो औलाद जीअं वधंदो, मुंहिंजो बि औलाद वधे। अल्लाह ताला फ़रमायो ठीकु आहे,
ऐं क़यामत ताईं जीअं आदम जो औलाद हलंदो मुंहिंजो बि औलाद हले। ऐं वरी मूंखे एतिरी ख़ुफ़िया ताक़त ॾियो जो आदम जे औलाद जे हर माण्हूअ जे दिलि दिमाग़ ते विस विसो सुरबाट करे विझां। अलाह ताला फरमायो ठीकु आहे, औलाद बि वधंदो, हयाती बि वधी, ख़ुफ़िया ताक़त बि तोखे ख़राबु करण जी मिली वई, विस विसे विझण वारी। पोइ चवणु लॻो त हे वाइदो आहे मुंहिंजो, चैलेंज थो करे अलाह ताला जी ज़ात सां, हर आदम जे औलाद आदम जे हर बचे खे रुसवा ऐं ख़राबु कंदुसि। अलाह तबारक व तआला बि विख विख ते इंसान खे यादि ॾियारायो आहे, इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन ला तत्तबिउ ख़ुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। होशियारी कजो, विख विख ते शैतान ख़राबु कंदो आहे, शैतान जे विखुनि ते न हलिजो, शैतान जे चवण ते न हलिजो। मथां विस विसो विझेव दुनिया में, मथां कन ते आवाज़ु अची विझेव फहाशीअ जो, बुछड़ाई जो, इहे कम ॾसींदव, कन ते अची करे सुरबाट कंदो आहे, चोरी कर, शराब कर, ज़िना कर, शराब पी, बुछड़ायूं कर, बुरायूं कर, इहे सभु कम विश्वास विझंदो आहे। पोइ तव्हांजो ज़हन ओॾे वधी वेंदो। ख़बर आहे जेकॾहिं हराम खाईंदव, बुरायूं बुछड़ायूं कंदव, बेचया थी पवंदव, बेदीन थी पवंदव, त बि शैतान तव्हांजे कननि में विस विसा विझंदो त फौरन शैतान जे चवण ते हली पवंदव। तंहिंजे करे होशियारी कजो, खाइजो बि हलाल, जे शैतान जो वसु तव्हां ते न हले। हलाल खाईंदव त मुंहिंजे रहमत वारा मलाइका ईमानी हिसो तव्हांजो उहो तव्हांखे मलामत कंदो, नफ़्स तव्हांजो मलामत कंदो त न अलाह जो रिस्क खाई अलाह जी नाफ़रमानी न कबी आहे, हले भणा हया कर। तव्हांजो ज़मीर तव्हांखे मलामत कंदो, नेक हूंदव त सुधरंदा वेंदव, हलाल खाईंदव त नेकीअ जे तरफ़ सुरंदव, हराम खाईंदव त बुछड़ाइण जी तरफ़ सुरंदा वेंदव। तंहिंजे करे शैतान वारो पासो न वठिजो, शैतान तव्हांजो पधरो दुश्मन आहे, तव्हांखे बुराईअ ऐं बुछड़ाईअ जो ॾसु ॾींदो, विस विसो विझंदो ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि तव्हांखे कराईंदो जो जेके अलाह ताला जे तरफ़ मंसूब न आहिनि करणियूं, तव्हां उहे बि चवंदो त मां क़ुर में लिखियो पियो आहे, हालांकि ख़बर बि कोन हूंदसि क़ुर में आहे या न आहे। पंहिंजी ॻाल्हि खे सच साबित करण जे लाइ क़ुर पाक ॾे इशारो कंदो, नबीअ ॾे इशारो कंदो, दीन ॾे इशारो कंदो, त हदीस में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। जीअं बाज़ माण्हू निमाज़ न पढ़ंदा आहिनि, पोइ चइबो त भाउ निमाज़ छो कोन थो पढ़ी, क़ुर शरीफ़ में अलाह साईं चयो आहे जो ला तक़रबु सलात, निमाज़ जे वेझो न वञे। अरे भाई इहो शैतान तोखे सेखारे छॾियो, आयत खे चङी तरह पढ़ त सही, अलाह बि फरमायो हुन शइ जे हालत में हुजो त पोइ न अचो। सो बि इहा आयत उन ज़माने जी आहे जॾहिं शराब पीअणु जाइज़ हो, हाणे शराब पीअणु हराम थी वियो, शराब पीअणो ई कोन्हे को हर हाल में, त निमाज़ हर हाल में पढ़णी आहे। वक़्तु अची वञे त, वक़्त खां अॻु में बि न, वक़्तु गुज़री वियो त क़ज़ा बि पढ़णी आहे। त पोइ ईअं शैतान तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि में भुलाईंदो, बुछड़ो बणाईंदो, बुराइनि जो हुकुम कंदो, कन ते विस विसो विझंदो ऐं हर उहा ॻाल्हि कराईंदो जंहिंजी तव्हांखे ख़बर बि न आहे, चवंदो त अलाह ताला खे मंसूब कयो। जीअं को माण्हू ॾोह कंदो आहे न, पोइ हुनखे चइबो आहे त छो बि न अहिड़ो ज़ुल्म थो करे, जवाबु ठाहे वठंदो आहे तकड़ में, पोइ बि तोखां घटि आहे, ईअं चई विझंदो तकड़ में, पोइ बि तोखां घटि, माना चङाई चयो में त तूं मूंखां घटि, हलो जे मूंखां घटि आहे त पोइ तो कंदो रह। या कॾहिं वरी शैतान हीअं सेखारींदो आहे, चइबुसि त भाउ इहो पराओ हक़ु थो खाई, सॼी दुनिया खाए थी, उते कुझु कोन्हे, मां रुॻो साईं खाधो त भला आसमान किरी पियो, ईअं चई करे जान छॾाईंदो। अरे बाबा सॼी दुनिया जेकॾहिं चोरी करे त पोइ चोरी जाइज़ थी वई छा? सॼी दुनिया जेकॾहिं शराब पीए त पोइ शराब हलाल थी वियो छा? सॼी दुनिया जेकॾहिं ज़िना करे पोइ छा ज़िना हलाल थी वई छा? सॼी दुनिया जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए पोइ कूड़ ॻाल्हाइणु सच थी वियो छा? हक़ु थी वियो छा? ईअं त कोन्हे त हुनखे शैतान ठाहे ॾींदो आहे अहिड़ा लफ़्ज़ त सॼी दुनिया करे थी, उते का ॻाल्हि कोन्हे, मां कयो त आसमान किरी पियो, ज़मीन फाटी पई। इहे शैतान जा सेखारियल लफ़्ज़ हूंदा आहिनि। अलाह सां इंसान खे ख़बरदार कयो त होशियारी कजां, अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ शैतान तोखे चवराईंदो, अलाह ताला ॾे मंसूब कराईंदो, जेके अलाह ताला ॾे मंसूब न कबा आहिनि। जीअं कॾहिं कॾहिं न कंहिंखे चइबो आहे त पराई मिल्क त फबाए करे तो माल कमायो आहे, त चइबो आहे सड़े छो थो, मूंसां मुंहिंजो रब राज़ी आहे। त अलाह ताला इम्तिहान वठंदो आहे, कंहिंखे दौलत ॾेई करे बि, कंहिंखे ताक़त मनसब उहिदो ॾेई करे बि इम्तिहान वठंदो आहे, पर हिनखे शैतान सेखारींदो मुंहिंजो रब मूंसां राज़ी आहे तॾहिं त मूंखे ॾिनो अथई। इहा ख़बर कोन्हे त आज़माए पियो, सुभाणे उहो ॾींहुं बि अची सघे थो जो तोखे मिसकिन बनाए, सुभाणे मिसकिन खे अमीर बनाए, हुन वटि देरी करणु लॻंदी। त अलाह ताला इहे सभु ॻाल्हियूं इशारतनि बयानु कंदे इंसान खे सेखारियो त शैतान जे चंबे में न फासिजो, हलाल खाइजो, हराम खाईंदो त फासी वेंदव। अलाह ताला काइनात सॼीअ जे इंसान खे गॾे करे इहो हुकुम फरमायो। हाणे ईंदड़ आयतुनि में वरी इन्हनि जी कुझु वज़ाहत फरमाईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हलाल आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं हलाल बि हराम थींदियूं, कहिड़ियुनि सबबनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे। अलाह तबारक व तआला खां दुआ आहे ॿुधण सां गॾो गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, हर हलाल शइ नसीब फरमाए, हर
हराम शइ खां अल्लाह तबारक व तआला पनाह में रखे, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।